अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 39। इन एपिसोड में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मशहूर वाक़ियो बयान करे में अची थो। वो वाक़ियो बाइकाट जो वाक़ियो। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो बाइकाट थियो हो समाज में जा समय बाइकाट कयूं कोला कयूं, तंहिंजो कारण सबब कहिड़ो आहे न, बाइकाट केतिरो हलियो कीअं हलियो तंहिंजे बारे में बयानु थींदो। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो फ़ैसिलो कयो हो, जंहिं फ़ैसिले नु नाराज़ थी करे हाजी इब्राहिम सुरैये जेको समा क़ौम जो सरदार ने लीडर हो, उन मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो बाइकाट करे जो ऐलान कयईं। फ़ैसिलो कुरे जो हो कीअं हो तंहिंजे बारे में थोड़ी का विगत। हिकिड़ो निकाह थियो, निकाह थी हिकिड़ी, उहा निकाह सिंध में थी। निकाह करे वारा मर्द ने औरत ॿोए पच्छम जा हुआ ने वञी करे ने सिंध में निकाह कयो हो, कच्छ जा हुआ। पोइ सिंध में थोरो टाइम रहिया, उते वञी निकाह करे ने पोइ पाछा आया। तर मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के फ़ैसिलो ॾिने में आयो जे ही जेको मर्द ने औरत ॿोए सिंध के वेंदा रहिया हुआ, इन्ही ॿिन्ही जो फ़ैसिलो करे में अचे ने जेको आगेवान हुआ, सरपंच हुआ, का पटेल हुआ, सरदार हुआ, जेको वॾा हुआ, उन्हीं जो इरादो ई हो जीअं निकाह जेको आहे तोड़ाए में अचे। अने जंहिं माण्हूअ सिंध में वञी करे निकाह कई आहे, इन माण्हूअ खे ज़ानी लिखे में अचे, जिन ज़िना ने बदकारी कई आहे। न जंहिं इंसान जी निकाह कई वई, उन अची करे न चई आऊं अल्लाह जे घर में मस्जिद में वेही करे कसम खणी वञा, सौं खणी वञा जे जेसि ताईं मुंहिंजी निकाह की न थी वई तेसि ताईं हीअ औरत जेको आहे हिनखे साम्हूं मूं बुरी नज़र खणी निहारियो पण की न हो। असीं निकाह कई, मर्द ऐं औरत बनिया आहियूं, ऐं ज़िना ने बदकारी असां ना कई। न इहा ॻाल्हि आऊं मस्जिद में क़ुर मथे हथु रखी करे चेल करे तयारु आहियां। पण जेको उन टाइम में वक़्त में जेको वॾा हुआ उन में ई चयो जे हिन माण्हूअ खे ज़ानी लिखे में अचे, हिन मथे भरोसो न कराइजे। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह या जी मोहम्मद तैयब खत्री अने मौलाना अब्दुल्ला सुईले वारा इन भेरा ॿिया माण्हू ॿियो उन खे हलाए, ॿी माण्हू खे न जी वञी करे ऐं फ़ैसिलो करे अचो। त मौलाना अब्दुल्ला ने मियाँ जी मोहम्मद तैयब खत्री ने ॿ ॼणा ॿिया हुआ, ही 4 ॼणा विया ने उते फ़ैसिलो करे आया अने ज़ानी लिखी आया कि जेको माण्हू सिंध के वियो हो अने उते मर्द ने औरत ॿ निकाह करे आया आहिनि, ही ज़ानी ऐं ज़िना कयो आहिनि। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे जरा ख़बर पई तर सख़्त नाराज़ थिया न, चयूं जे हिकिड़े इंसान मथे ऐं ज़िना जी तोहमत कीअं लॻाए सघो था। उहो इंसान एतिरे क़दुरु चए थो जे आऊं गमे न मस्जिद में, मस्जिद हरम में, मके में वेही करे आऊं कसम खणण लाइ करे, सौं खणण लाइ करे तयारु आहियां जे मूं ज़िना ना ई कयो, मूं निकाह कई आहे। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी मियाँ जी मोहम्मद तैयब खत्री जो घणो अदब कंदा हुआ, एहतराम कंदा हुआ। तंहिंजो कारण इहो जे मियाँ जी मोहम्मद तैयब खत्री मुत्तकी, परहेज़गार, नेक इंसान हुआ जंहिंजी को मिसाल न हुई। ने हमेशा मियाँ जी मोहम्मद तैयब के मौलाना अब्दुर रहीम पच्छमी मोहम्मद तैयब चई करे पुकारींदा हुआ, सॾु कंदा हुआ त मोहम्मद तैयब चवंदा हुआ। पण उन्हनि इन फ़ैसिले मथां, इन ॻाल्हि मथां मौलाना एतिरा नाराज़ थिया जे तैयब जे बजाए मौलाना उन खे तैयो चयूं कि तैया तूं बग़ैर कंहिं सबूत जे, सबूत विगर हिकिड़े माण्हूअ खे ज़ानी लिखी आवें, अने जेको इंसान कंहिं मथे तोहमत लॻाए थो त उनखे 100 कोड़ा लॻंदा, त उन पुठे में एतिरो जलो आहे जो 100 कोड़ा जेको आहे सहन करे सघे। पोइ मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह मिणी माण्हू खे, पटेल खे, उन ज़माने जा जेको आगेवान हुआ, वॾा हुआ, उन खे मिणी खे बोलायो
जंहिंमें हाजी इब्राहिम सुरैयो, मनो मेघराज, ॿिया पण घणा माण्हू हुआ। जे फ़ैसिलो जेको आहे नवेसर लिखाबो। माण्हू ॿेरा थिया। मोहम्मद तैयब खत्री जेको आहे उहो लिखे वारा हुआ, कातिब हू हुआ। त जेको आगेवान पटेल हुआ, हाजी इब्राहिम सुरैयो वग़ैरह, उहो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे हिकिड़ी साइड में वेठल हुआ, न विच में मोहम्मद तैयब खत्री। मोहम्मद तैयब खत्री विच में, हिकिड़े पासे आगेवान पटेल, ॿिए पासे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वेठल हुआ। मोहम्मद तैयब खत्री फ़ैसिलो लिखियो अथई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चवंदे सूरह नूर जूं आयतूं लिख, अज़्ज़ानी ला यनकिहु इल्ला ज़ानियतन औ मुशरिका वज़्ज़ानियतु ला यनकिहुहा इल्ला ज़ानिन औ मुशरिक। जे ज़ानी मर्द जेको आहे उहो निकाह ज़ानी औरत से कंदो, अने ज़ानिया औरत जेको आहे उहा निकाह ज़ानी मर्द से कंदी। हिन आयत में ई आहे जे कोई इंसान जेकॾहिं ज़िनाह करे थो त उहो ज़ानी जेको आहे उहो उन औरत से निकाह करे जंहिंसां ज़िनाह कयईं, अने ज़ानिया औरत जेको रही ज़िनाह करे वारे मर्द से निकाह करे। पोइ मौलाना फरमायो जे इन त ज़िनाह कयूं पर न आहे, पर जेकॾहिं ज़िनाह थी वियो हुजे त पण इन जी पिंड में निकाह कराए छॾाइजे। ऐं पोइ मोहम्मद तैयब खत्री खे चऊं ई लिख। ॿिए पासे पटेल जेको आहे उन मोहम्मद तैयब खत्री मथे पैसर विधो जे तूं लिख जे ई जेको आहे माण्हू ज़ानी आहे। मोहम्मद तैयब खत्री जेको आहे उन पेन उते रखी छॾियो जे आउं नथो लिखां। ई फ़ैसिलो उते लिखाइणो न। नमाज़ जो टाइम थियो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह नमाज़ पढ़ायूं। नमाज़ पढ़ी घणो सलाम जरा फेरियूं तर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी हिकिड़े माण्हू खे अज़ीज़ साले नोड़े लुणी जा हुआ, उन खे चऊं जे उथी क़ुरान खण हथ में। उन क़ुरान खे सलाम फेरे पुठियां सॼी जमात मौजूदु हुई, अने हुन में मड़े माण्हू मौजूदु हुआ, जंहिं चयो पे जे हिन माण्हू खे ज़ानी लिखो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी अज़ीज़ साले खे चईं जे तूं हिन सिफ़े में फिरंदो अच क़ुरान खणी। हिन माण्हू खे चईं जे आं ज़िंदगीअ में कॾहिं पण ज़िना न कयो हुई, मां जंहिं पण ज़िना न कयो ज़िंदगीअ में उहो हिन क़ुरान मथे हथु रखी वञे। अज़ीज़ साले जेको हो ई क़ुरान खणी सिफ़े में फिरंदो आयो, कंहिं माण्हू क़ुरान मथे हथु रखियो न। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चयूं जे मूं आंखे ईअं चयो हो जे क़ुरान आंखे साम्हूं अचींदो जंहिं मुंहिंजा ज़िंदगीअ में कॾहिं ज़िना न कयो हुई उहो हिन क़ुरान मथे हथु रखी वञे मस्जिद में, पर मां कंहिं पण हथु रखियो न आहे। हिन जो मतिलबु ई आहे जे ज़िंदगीअ में कॾहिं न कॾहिं वटां इहा भुल, इहा ग़लती, इन गुनाह थियो आहे, पण तंहिं हूंदे आंखे आऊं ज़ानी न चई सघां, आंखे आऊं ज़ानी न लिखी सघां। तंहिंजो कारण ई आहे जे मूं आंखे अखीं से ॾिठो न आहे। पोइ हिकिड़ो इंसान, उहो इंसान जेको चए थो मस्जिद में वेही करे क़ुरान मथे हथु रखी ऐं सौं खणी वञा मूं ज़िना न ई कयो, उन माण्हूअ खे ऐं ज़िना करे वारो ज़ानी लिखायो था, कीअं लिखाईंदा? आने अखीं सां ॾिठा न आहियां, गवाह वटि मौजूदु न आई, अने गुमान मथे, वहम मथे हिकिड़े माण्हू खे ऐं ज़ानी लिखायो था, ज़ानी कीअं लिखाओ? पोइ इहा जरा ॻाल्हि थिए तर उते जेको वेठल हुआ वॾा पटेल सरदार, उहो हाजी इब्राहिम सुरई वग़ैरह, त हाजी इब्राहिम सुरई उन ई टाइम टिपड़े उथी वियो जे मौलवी अहिड़ा जे फ़ैसिला कए त माण्हू त मड़े वञी भॼी निकाऊं करे लाहींदा माण्हू औरतें से। पोइ हाजी इब्राहिम सुरई जेको हो उहो पंहिंजे घरे हलियो वियो, समय क़ौम खे बेरा कंहिं ॾिनारा में जे पाण मौलाना जो बाइकाट कयूं था, त उते पण बाइकाट जेको त्रुटी वियो, न हलियो। उते अमुक माण्हू जेको आहे टिपड़े उथी विया कि चऊं जे मौलाना जो असीं बाइकाट कीअं कंदासीं। पोइ ॿिए ॾींहुं हाजी इब्राहिम सुरई माण्हूअ खे खावड़े में तराजी पार मथे बेरा कयईं, उते पण बाइकाट जी ॻाल्हि थी त उते पण अमुक माण्हू टिपड़े उथी विया जे असीं बाइकाट कीअं कंदासीं। घणा खरा माण्हू बाइकाट में हाजी इब्राहिम सुरई खे साथ ॾिनो, पण थोरो घ टाइम उहो बाइकाट हलियो ज न। हाजी इब्राहिम सुरई जी माउ अने पीउ जेको आहे उन पण हाजी इब्राहिम सुरई जी मुखालिफ़त कयूं जे मौलाना जो बाइकाट न कर, न असीं तुंहिंजो बाइकाट करे छॾींदासीं। त थोड़का ॾींहं बाइकाट हलियो, अने पोइ वरी मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जेको आहे
उन्हीं से अचवञ अने मौलाना जी पण अचवञ मणे चालू थी ने चर्चा थी। चर्चा ईअं थी जे अजी इब्राहिम सोरी पिंड अची करे ने मौलाना अब्दुल पच्छम वटि माफ़ी मंगिया जी मोटा भुल थी आहे मूंखे माफ़ कयो। तो ई बाइकाट जो वाक़ियो है थोड़ो को मुख़्तसर आंखे साम्हूं बयान करे में आयो। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।